जीअण जा जतन हुए केॾा करे थी रोज़ जिए थी रोज़ मरे थी रोज़ मूंखे ना आहे ख़बर मुझे यकीन चुप कर बेशरम न शर्म अथई न हया अथई न ही गैरत अथई तो वॾेरे लाइक़ जे घर के ही लॼाए छॾियो आहे। सुल्तान मुझे ॾींहुं क़यामत ताईं भाउ आहे ना त तोसां ज़ुल्म न कर मां कल्ह बि तुंहिंजी हुयसि मां अॼु बि तुंहिंजी आहियां। कूड़ कूड़ मां तुंहिंजे करे पंहिंजे पीउ जहिड़े भाउ सां विड़ियसि सॼी दुनिया सां जहिड़ो कयमि पर तो मूंखे लॼाए छॾियो अॼु तो मुझी इज्जत ते दाग आयो उधर निकल कुछ नहीं कयो नादर नाने बता ले तो कपड़ा निकल रस्मुन रवाजन धरती जे दलालन रस्मुन रवाजन उठ्यो जिया कोहे कासाई मरदी अछो सिंध गौर खान जिंदगी में वरी अहिड़ो भुल न मिलंदी अच त अॼु सुल्तान खां सभु पलांद कयूं वरियाम तकड़ न कर सब्र खां कम वठ हाणे असांजा सभु पलांद इहो परू कंदो पाण खे ॾिसणो इहो आहे त इहे ॿई पाण में विढ़नि कॾहिं था। भुल अथई गौर खान भुल इहे सॼी ज़िंदगी पाण में न विढ़ंदा। हाणे त गैरत जो मसलो आहे अञा बि कोन विढ़ंदा न ता परूअ में एॾी गैरत आहे ई कान जो सुल्तान सां विढ़े छो त सुल्तान ते परूअ जो अंधो एतमाद आहे। भला इहो नादर को बूटो ॿारींदो या ईअं ई आहे। नादर खे जेको करिणो हो न उहो हुन करे सॼो ज़ाल खे घर मां कढी सघे इन खां वधीक नादर कुझु बि न कंदो। वरियाम तूं छा थो सम्झी इहा सदोरी अञा बचंदी? हा गौर खान सदोरीअ जी क़िस्मत भली आहे उतां बि बची वेंदी जेकॾहिं हितां बची वई न त मूं वटां कोन बचंदी। ॻाल्हायां थो सालार खान सां पोइ ॾिसां थो हिन सदोरीअ ऐं सुल्तान खे। अदा गौर खान सालार खान कुझु न कुझु ज़रूरु कंदो। वरियाम मुंहिंजी दिलि थी चवे त हिन सदोरीअ खे उफट मारे छॾिया। हिन छोरीअ जे करे असांजो ॻोठु ॾाढो बदनाम थियो आहे। अदा ॿुधो न अथई तलाउ में जे हिकिड़ी मच्छी किनी थी न त सॼे तलाउ खे किनो करे छॾींदी आहे ऐं हिन सदोरीअ सॼो ॻोठु किनो करे छॾियो आहे। हलूं त हलूं था रहिस ॾे ॾिसूं त रहिस कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे। अदा रहिस तमामु बहितर फ़ैसिलो कयो हूंदो छो त मूंखे ख़बर आहे त रहिस वॾो अकुलमंद माण्हू आहे। पोइ हल त हलूं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।